मेयर मां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान चन्ना। कमिश्नर हैदराबाद फयाज़ हुसैन अब्बासी, डीसी दादू सैयद अली मुर्तज़ा शाह सां गॾु मेहड़ पहुतो, जिते हुन शमसुद्दीन बुलबुल हाई स्कूल मेहड़ जे कम्युनिटी सेंटर, लाइब्रेरी, रेवेन्यू ऑफिस ऐं सब जेल मेहड़, एसी ऑफिस ऐं तालका अस्पताल मेहड़ जो दौरो करे उते हलंदड़ तरक्याती ऐं मरम्मती कम जो जाइज़ो वरितो। कमिश्नर हैदराबाद जो मेहड़ अचण वक़्तु इदारनि में थड़थड़ो मची वियो। शहर में सफ़ाई सुथराई न हुजण, इदारनि में वेठल मुलाज़िमनि जी कोताहियुनि ऐं ॿियनि मसइलनि ते मुलाज़िम ऐं मक़ामी इंतिज़ामी जे आफ़ीसरनि खे छंड शहरी ऐं इदारनि में बहितरी आणण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। तालकी अस्पताल मेहड़ में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कमिश्नर हैदराबाद फयाज़ हुसैन अब्बासी चयो त तालका अस्पताल मेहड़ जो दौरो कयो आहे। इंतिज़ाम में ब्रीफिंग ॾिनी आहे त फेबरवरी 1 तारीख़ खां गम्स जे इंतिज़ाम हेठि अस्पताल शुरू कई वेंदी। अस्पताल में नवां शोबा तयार थी विया आहिनि ऐं नई मशीनरी पहुतल आहे। जल्द अस्पताल खे फाल कयो वेंदो। हुजे त मेहड़ में सरकारी इमारतुनि ऐं प्लाटनि ते कब्ज़नि जी ख़बर नाहे। डीसी दादू खां रिपोर्ट घुराई, उन बाबति लाइ अमल तयार कयो वेंदो। उन खां अॻु कमिश्नर हैदराबाद मेहड़ जे तारीख़ी स्कूल शमसुद्दीन बुलबुल जेको NGV हवाले कयो वियो आहे, इन जी मरम्मती कम जो जाइज़ो वरितो। कमिश्नर हैदराबाद जो चवणु हो त तालीम में बुनियादी सहूलियतूं ॾियण ऐं ॿारनि खे आलमी मयार जो माहौल ॾियण लाइ सरकारी MNOs सां गॾिजी कम पई करे त जीअं हेठिएं सतह खां बहितरी आणे सघिजे। कमिश्नर हैदराबाद फयाज़ हुसैन अब्बासी ऐं डीसी दादू सैयद मुर्तज़ा अली शाह डिफ्थेरिया गले जी बीमारीअ सबबि फोत थियल ॿारनि वारे मामले ते चयो त टुकनि खां रहिजी वियल ॿारनि में बीमारी पकड़ी आहे। कुझु माण्हू लॾपलाण करण ऐं सिहत खाते जी टीमुनि सां ताउन न करण समेत पंहिंजे ॿारनि खे टुका न लॻाइण सबबि बरड़ा गले जी बीमारी में वठिजी विया हुआ। हुन चयो त असीं मेहड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। डॉक्टर जी टीमूं मुक़रर थियल आहिनि। कमिश्नर हैदराबाद फयाज़ हुसैन अब्बासी जे मेहड़ दौरे दौरान डीसी दादू सैयद मुर्तज़ा अली शाह, असिस्टेंट कमिश्नर मेहड़ गुलाम फातिमा घल्लो ऐं DHO दादू इमदाद अली शाह, MS डॉक्टर अब्दुल वहीद दुरियानी, CMO बाबर मक्सी ऐं असिस्टेंट मुख्तियार आसिफ तिनियूं ऐं ॿिया ऑफिसर तोड़ी सरकारी इदारनि जा मुलाज़िम पिणु मौजूद हुआ।